सिंध जे 300 मज़हबी आलमनि, मुफ़्तिन, हाफ़िज़नि ऐं क़ारिन सिंध जे सामूंडी ॿेटनि ते वफ़ाक़ी कब्ज़े खे नाजाइज़ करार ॾेई छॾियो आहे। आलमनि चयो आहे त पंहिंजे ॿेटनि जी धरती जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। ॿेटनि ते वालार ख़िलाफ़ सख़्त मज़ाहमत कई वेंदी। वॻण भरिसां ॻोठ यारो देरो में मज़हबी आलमनि, मुफ़्तिन, क़ुरान जे हाफ़िज़नि ऐं क़ारिन जो कठ शेखुल हदीस मौलाना मीर हसन बिरोही जी सरवाणी हेठि गॾु थियो। आलमनि क़ुरान ऐं हदीस जी रोशनी मां मुतफ़िक़ा तौर ते शरई फ़तवा जारी कंदे वफ़ाक़ी सरकार पारां सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ऐं सदारती ऑर्डिनेंस खे गैर शरई करार ॾींदे कब्ज़े खे हराम करार ॾिनो आहे। आलमनि वफ़ाक़ जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त मज़ाहमत ऐं ॿेटनि जी हिफ़ाज़त करण जो ऐलान कयो आहे। इन मौक़े ते मौलाना मीर हसन बिरोही, मौलाना गुल मोहम्मद इनक़िलाबी, इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो, मुफ्ती अब्दुल हलीम छुट्टो, कारी मोहम्मद ओस्मान, मौलवी मोहम्मद सिद्दीक मंगणेजो, मौलाना अब्दुल हादी तुनियो ऐं मोहम्मद हनीफ छुट्टो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इस्लाम अमन, सलामती, इंसानी भाईचारे जो मज़हब आहे। इस्लाम में जेतिरा इंसान जा हक़ आहिनि ओतिरा ॿिए कंहिं बि मज़हब जा न आहिनि। हुननि चयो त मज़हबी आलमनि ज़रूरी सम्झो त सिंध जी वहदानियत ते वार ॿेटनि ते कब्ज़े बाबति क़ुरान ऐं हदीस जी रोशनी मां पंहिंजे माण्हुनि खे शरई ॻाल्हि ॿुधाइजे। सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कयल कब्ज़े जे इरादे खे मज़हब ऐं शरीयत हराम करार ॾिए थी। आलमनि जो त वफ़ाक़ी सरकार राति जी ऊंधाए में गैर आइनी ऐं गैर शरई तरीक़े सां सदारती ऑर्डिनेंस जारी करे सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जी साज़िश कई आहे, पर असां मथसि वाज़िह करण था चाहियूं त असां पंहिंजी धरती जी इंच इंच ऐं सामूंडी ॿेटनि जी हिफ़ाज़त कंदासीं। आलमनि वधीक चयो त हू पंहिंजी धरती जे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था ऐं ॿेटनि जी हिफ़ाज़त करण खे जिहाद सम्झनि था। वफ़ाक़ जे ॿेटनि मथां कब्ज़े वारे इरादे खे कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾिनो वेंदो।